ढोरो नारो वेझो ॻोठ साबू शरीफ़ में मच कचहरी कोठाई वई। मच कचहरी में शरीक माण्हुनि आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर GM सुमरो सां कहिड़ा वीचार वंडिया आहिनि अचो त ॾिसो। ही जेके मच कचारियूं असांजा जेके बि सिंधी ॿार आहिनि इन्हनि में इहो जज़्बो पैदा कनि थियूं त असांजी जेका सकाफ़त पुराणी आहे उनखे ज़िंदह मिसाल कनि थियूं। माना जी मिसाल या सकाफ़त असां खां न वञी सघे या जी वापसि यादि ईंदी वञे। इन हवाले सां ॾिसो सुगड़नि जेके हिते ॾैस बि चया, हुनर बि चया, हुनर रमज़ बि चया, दुरा हुआ या ॾिठा या पिरोली आहे या सिंगार आहे या हुनर चीरूं आहे या ये असांजा ॾोर आहिनि गुजारतूं आहिनि। ये कचारी के महफ़िल के मचाइनि थियूं। ये कचारियूं असां में हुजनि जो असां हिक ॿिए जा ॾुख सूर वंडूं ऐं असांजी ॿोलीअ खे जेको आहे इन में लफ़्ज़ नवाण मिले थी। ॿोली जा जेके पुराणा लफ़्ज़ आहिनि जीअं लतीफ़ सरकार आंदा उहे पुराणा लफ़्ज़ इन में असांखे मिलनि था। जी असांजा पाखड़ा पलाण, असांजूं ॾोहियूं, असांजा मुतरका, असांजूं मोरियूं, असांजूं ए माटोरियूं या जेके कुझु लफ़्ज़ लतीफ़ सरकार ॻाया आहिनि या असांजी ॿोलीअ में जेके लफ़्ज़ हलनि पिया उहे सभु असां जेके न ॿुधा आहिनि उहे बि असां हिते ॿुधंदा आहियूं। इन जदीद दौर में जॾहिं कचहरियूं सफ़ा अनलब थी वियूं हुजनि, जॾहिं रीतूं ऐं रस्मूं जेके इनसे कुंडायतियूं थी वियूं हुजनि, जॾहिं हर माण्हू शॉर्टकट जे चकर में हुजे, उते जेकॾहिं इहे मच कचहरियूं रचाइजनि उहे मञा हिकिड़े पुठ ते पियल ॻोठ में ऐं उते मामे इनायत चानियूं ऐं उमानला चानियूं जहिड़ा जाखोड़ी किरदार ऐं सम्झंदो त इहा हिकिड़ी नई आजियां चइबी या नई ज़िंदगी चइबी उन ॻोठ वासियुनि लाइ। ऐं सम्झंदो त इहा हिकिड़ी वॾी तफ़रीह जो मौक़ो आहे हिते जे माण्हुनि जे लाइ त उन्हनि दोस्तनि खे गॾु कया आहिनि। इन अहिड़े दौर में जेको आहे सो इनायत चानी हिते ही मच कचहरी रखी आहे जेको जंहिंमें ही सभु ॻोठ जा माण्हू शहर जा माण्हू सभई अॼु हिकिड़े रंग में हिते वेठा आहिनि, सभई हिक ॿिए सां गॾु वेठा आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त ॾाढो मज़ो पियो अचे ऐं रूह खे राहत पई मिले त हीअ जेका असांजी पुराणी रिवायत आहे अञा इहा बरक़रार आहे ऐं इहा बरक़रार रहंदी। ही मेड़ाका ही असांजे सिंध जी सिंधी ॿोली उन जा आहिनि ऐं असांजा जेके बि सिंधी आहिनि उन सभिनी खे इहे असांजा मेड़ाका जेके इहे यादि हुजनि ऐं रखंदा रहनि ऐं पंहिंजी सिंध जी हिफ़ाज़त कंदा रहनि।